नाज़रीन, थुल्ह में रांदि कंदड़ 4 भाउ ऐं भेण पेर तिड़कण सबबि पाणी जे तलाउ में बुॾी फोत थी विया आहिनि। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मुख़्तियार डूल। जी मुख़्तियार, छा अपडेट्स आहिनि? जी तव्हांखे ॿुधाइणो आहे थोरो लॻ जेके त 4 ॿार जेके मच्छी जे तलाउ में ॿुॾी तलाउ में खेॾंदे जेके त फोत थी विया। फोत थियण में जेको आहे त जमीला 12 सालनि जी, मक़सूदा 6 सालनि जी ऐं जेको सदोरी आहे 15 सालनि जी, अयापास 7 सालनि जो आहे ऐं ॻोठ मोहम्मद ख़ान पवड़ में जेको आहे त घर जे अॻियां जेको मच्छी जो तलाउ ॿोॾ फोत थी विया, जंहिंजे ॻोठान बशीर जी जेको 2 न्याणियूं हुयूं ऐं उन खां अलावा जेको मक़सूदा जेको आहे त 9 साल 15 सालनि जी ऐं जेके मच्छी जे तलाउ में जेके ॿार जेके किरी विया जेके छोकिरी जेको तलाउ में जेके किरी पई उनखे बचाइण लाइ जेके हिक ॿिए जे जेके पोयां जेके वयूं 4 ॿार जेके फोत थी विया। जॾहिं ॿारनि खे जेके डॉक्टर जे लाइ खणी विया त जेके डॉक्टर तस्दीक कई फोत थी वञे, जॾहिं लाश घर पहुतो त कराम अची वियो। जी मुख़्तियार, अवां जी महिरबानी।